कराची में खबर शामिल क्यों था। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह MQM की रैली ते तशद्दुद जो नोटिस वठी छॾियो आहे। वॾे वज़ीर जे प्रिंसिपल सेक्रेटरी घरू खाते जे सेक्रेटरी खे जांच कमेटी ठाहिण जे लाइ ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में चयो वियो आहे त जांच कई वञे त सियासी पार्टी प्रेस क्लब बदिरां वज़ीर आला हाउस जो रुख़ छो कयो। रिपोर्ट 3 ॾींहंनि अंदरि वॾे वज़ीर खे पेश कई वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह MQM जी रैली ते तशद्दुद जो नोटिस वठी छॾियो आहे। वॾे वज़ीर जे प्रिंसिपल सेक्रेटरी घरू खाते जे सेक्रेटरी खे जांच कमेटी ठाहिण जे लाइ ख़त लिखियो आहे। ख़त में चयो वियो आहे त जांच कई वञे त सियासी पार्टी प्रेस क्लब बदिरां वज़ीर आला हाउस जो रुख़ छो कयो। ख़त में चयो वियो आहे त रिपोर्ट 3 ॾींहंनि अंदरि वॾे वज़ीर खे पेश कई वञे। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर दोदो चांडियो खां। दोदो, छा तफ़सील आहे हिन मामले में? जी गुज़िर ॾींहुं वज़ीर हाउस जे आॾो मुतहदा क़ौमी मूवमेंट जे एहतजाज ऐं पुलिस की लठबाज़ी वारी जेका सूरताल पैदा थी हुई, इन सिलसिले में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह घरू खाते जे सेक्रेटरी खे ख़त लिखियो आहे। उनखे चयो त सरबराही में फौरी तौर कमेटी जोड़ी वञे, इंक्वायरी कमेटी, ऐं इंक्वायरी कमेटी 3 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट ॾे। उन वॾे वज़ीर चयो आहे त कोताही कंहिंजी हुई ऐं उनजो तइन कयो वञे, उनमें जेके ज़िम्मेवार आहिनि उनखे सज़ा जेका आहे तजवीज़ कई वञे। वॾे वज़ीर ख़त में चयो आहे त जॾहिं मुज़ाहिरीन खे प्रेस क्लब वञिणो हुयो त पोइ उहे वज़ीर हाउस तरफ़ छो आया ऐं उते उन जॻह ते हुननि एहतजाज छो कयो जिते जेके आहिनि उहे परदेही जेके आहिनि उहे रांदीगर रहियल हुआ। वॾे वज़ीर चयो त पुलिस उनखे रोकियो उते छो न, ऐं गॾोगॾु इहो जेको वाक़ियो पेश आयो उन सॼे जे अंदरि ज़िम्मेवार केरु हुयो, कंहिंखां कोताही थी, कंहिंखां गफ़लत थी, उन सॼे वाक़े जी इंक्वायरी कई वञे। चीफ सेक्रेटरी खे वॾे वज़ीर हिदायत कई आहे त हू ख़ुदि जेको हुन कमेटी जो सरबराह हुजे ऐं उहा कमेटी जेका आहे उहा 3 ॾींहंनि अंदरि जेका आहे खेसि रिपोर्ट करे, रिपोर्ट में ज़िम्मेवारनि जो तइन ऐं उनजे लाइ सज़ा जेका आहे उहा पिणु तजवीज़ करे। जी ठीकु आहे दोदो चांडियो, महिरबानी अव्हां जी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।